अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश डीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा वारो, असांजी इंग्लिश सीरीज में पढ़ी रहा आहियूं तमाम अहम टॉपिक सेंटेंस स्ट्रक्चर, मतलब जुमिले जी बनावट, मतलब जीअं जुमिलो जेको आहे वो कीअं ठाहिजे, कहिड़ा कहिड़ा कानून आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जुमिले में हुजण घुरिजनि, त उहे असां पढ़ी रहिया आहियूं सेंटेंस स्ट्रक्चरिंग में। जीअं पाण पहिरियों पढ़ियो आहे त सेंटेंस छा आहे। सेंटेंस पाण छा पढ़ियोसीं त माना ॿ खां वधीक जॾहिं लफ़्ज़ पाण में मिलनि था त हिकिड़ो जुमिलो ठाहिनि था। जुमिले जी का न का सही तरीक़े सां माना हुजण लाज़मी आहे। इहो असां पढ़ियासीं असांजी पहिरीं क्लास में। अॼु असां पढ़ी रहिया आहियूं त सेंटेंस कीअं ठाहिजे, सेंटेंस स्ट्रक्चर, सेंटेंस ठाहिण जी बनावट कहिड़ी आहे, हुनखे सम्झण जे लाइ छा हूंदो आहे सेंटेंस स्ट्रक्चर। अचो त डेफिनेशन पढ़ूं सभ खां पहिरीं। सेंटेंस स्ट्रक्चर मीन्स हाउ वर्ड्स आर अरेंज्ड। सिंपल, सेंटेंस स्ट्रक्चर means how words are arranged in a sentence। मतलब त असां जुमिले में लफ़्ज़नि खे कीअं अरेंज कयूं था, कीअं उन्हनि खे पंहिंजी पंहिंजी जाइ ते लिखूं था। हर लफ़्ज़ जी जेको आहे हिकिड़ी पंहिंजी ख़ासि स्पेसिफिक जगह हूंदी आहे टू एक्सप्रेस ए कंप्लीट आइडिया, मतलब त मुकम्मल ख्याल जो वज़ायत करे अहिड़े तरीक़े सां असां जुमिले खे कीअं लिखंदासीं। अचो सभ खां पहिरीं सेंटेंस स्ट्रक्चरिंग में असां वटि कुछ शयूं इंपॉर्टेंट आहिनि, जीअं सब्जेक्ट। सब्जेक्ट खे सिंधी में पाण चवंदा आहियूं फाइल। फाइल जो मतलब हूंदो आहे कम कंदड़। ठीक आहे, कम कंदड़ मतलब सब्जेक्ट जेको आहे वो हमेशा तव्हांजो कम कंदड़ हूंदो। मतलब त पाण अगर समझूं त सब्जेक्ट जेको हमेशा तव्हांजो नाउन हूंदो या प्रोनाउन हूंदो। ठीक आहे, नाउन प्रोनाउन में छा शयूं ईंदियूं तव्हांखे ख़बर आहे। या त उहो नालो हुजो, कंहिंजो नालो हूंदो, माण्हू जो नालो हूंदो, मिसाल असद हूंदो। जगह जो नालो हूंदो, मिसाल पाण चऊं स्कूल। या वो कंहिं शइ जो नालो हूंदो, पाण चऊं पेन। अहिड़े हिसाब सां प्रोनाउन खणी अचूं त प्रोनाउन जेको आहे पाण जा छा हूंदा आहिनि, ही, शी, आई। मतलब सब्जेक्ट हमेशा तव्हांजो छा हूंदो, नाउन या प्रोनाउन हूंदो। त उहो छा कंदो, उहो जुमिले में कम कंदो फाइल जो। फाइल जो मतलब छा आहे, कम कंदड़। मतलब उहो जेको आहे मेन जेको आहे कम कंदड़ हूंदो तव्हांजे जुमिले जो, जेको तव्हांखे मुकम्मल आइडियो ॾींदो। जीअं मिसाल आऊं, आई, पेन हिकिड़ी शइ जो नालो आहे, असद स्कूल, ही, शी, इट, ये असांजा छा आहिनि, हिकिड़े क़िस्म जा छा तस्वर थींदा एज ए सब्जेक्ट में। ॿियो पार्ट जेको हिन जो हूंदो आहे उहो आहे वर्ब। वर्ब जो मतलब आहे फैल, मतलब कम, इंग्लिश में एक्शन। माना जेको बि कम हूंदो उन खे पाण चवंदासीं वर्ब। मिसाल कीअं, ईट मतलब खाइण, ड्रिंक मतलब पीअण। अहिड़े हिसाब सां अगर पाण असद जेको अगर इंसान छोकरो आहे त उनजो नालो असद आहे त उहो कहिड़ो कम कंदो, ज़ाहिर आहे डेली रूटीन में उहो पंहिंजो मानी भी खाईंदो, पानी भी पींदो। ठीक आहे, साह खणंदो, मिसाल आहे साह भी खणंदो। अहिड़े हिसाब सां जेके आहिनि असां इन खे तस्वर कंदा आहियूं वर्ब में, मतलब
फ़इल में, माना को सब्जेक्ट जेको आहे को कम कंदो तो उनके पाण छा असर कंदासीं, कम। क्लियर। हाणे टियों पार्ट इनजो आहे जेको तव्हांजो ऑप्शनल आहे। ऑप्शनल जो मतलब ईअं समझो त इहो थिए त बि ठीकु आहे, न बि थींदो त बि कम हली वेंदो। जीअं इंसान जे जिस्म में जेको आहे जॾहिं पिते में पथरी थी वेंदी आहे त डॉक्टर ऑपरेशन करे पितो कढे छॾींदा आहिनि, पोइ बि इंसान त ज़िंदा रहंदा आहिनि। त अहिड़े हिसाब सां सेंटेंस स्ट्रक्चरिंग में अगरि ऑब्जेक्ट पाण पढ़ूं छाजे बारे में था, ऑब्जेक्ट माना ऑप्शनल। ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट जो मतलब इहो आहे, सिंधी में इनके चइबो आहे मफ़ूल। ठीक आहे। मफ़ूल जो मतलब आहे पाण जंहिं ते कम थिए। जंहिं ते कम थिए। कम कंहिं ते थींदो, ज़ाहिरी आहे अगरि आऊं पेन सां लिखां थो तो ज़ाहिरी कंहिं न कंहिं शइ ते लिखंदुसि। मतलब कहिड़ी उहा जगह आहे जेको असां जंहिं ते लिखण जो कम कयूं, उहो हूंदो पेपर, बोर्ड या भित। ये सभई शयूं हूंदियूं त असां उनखे छा चवंदासीं, एज़ ए तसर कंदासीं ऑब्जेक्ट। त ऑब्जेक्ट बि तव्हांजो नाउन ऐं प्रोनाउन हूंदो आहे। त ऑब्जेक्ट में तव्हां छा पढ़ंदव, तकरीबन यूज छा कंदव, नाउन या प्रोनाउन। ठीक आहे। त असां ऑप्शनल में टियों पार्ट जेको आहे हिकिड़ो हूंदो आहे ऑब्जेक्ट, मतलब अगरि हूंदो त बि ठीकु आहे, न बि हूंदो त बि को मसलो कोन्हे। हिन जो मिसाल अगरि आऊं तव्हांखे सम्झायां त पाण चऊं ही रीड्स, मतलब छा थियो, ही पढ़े थो। हाणे हिन में ही जेको आहे उहो पंहिंजो छा आहे, एज ए सब्जेक्ट। रीड छा आहे, हिकिड़े क़िस्म जो पाण जो वर्ब। हाणे जुमिले में ऑप्शनल आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट आहे ई को। अगरि हिनखे पाण ठाहींदासीं, ऑब्जेक्ट जोड़ींदासीं त बि वेरी गुड। कीअं, ही रीड्स ए बुक। छा थियो, हाणे पाण जो सब्जेक्ट अची वियो ही, वर्ब अची वियो रीड, ए बुक जेको आहे कंहिं ते पढ़ाई थी रही आहे, किताब ते। छा पियो पढ़े, किताब ते। इन करे इहो पाण जो थी वियो ऑब्जेक्ट। क्लियर। त ऑब्जेक्ट न बि हूंदो त बि को मसलो न आहे, ऑप्शनल आहे। हूंदो त वेरी गुड आहे, जुमिले में वधीक वज़ाहत थी वेंदी। ऑब्जेक्ट जो कम ही इहो आहे, उहो असांखे वधीक वज़ाहत करे त बा ही पढ़े पियो, पर छा पढ़ी रहियो आहे, छा पढ़े पियो, छा पढ़ंदो। त असां छा जेको आहे उहो असांजो ऑब्जेक्ट में ईंदो आहे। त असां छा पढ़ंदासीं, छा कंदासीं, कंहिं ते रखंदासीं, माना कंहिं ते कम कंदासीं, उहो असांजो काउंट थींदो ऑब्जेक्ट में। ॿी इंपॉर्टेंट शइ ऑप्शनल में हिकिड़ी शइ ईंदी आहे, हिते लिखी छॾिया त तव्हांजो कॉम्प्लीमेंट। कॉम्प्लीमेंट, हाणे कॉम्प्लीमेंट में जेको आहे तव्हांजो ॿ शयूं ईंदियूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं, हिकिड़ो ईंदो आहे स्टेट, ॿी ईंदी आहे तव्हांजो एग्जिस्टेंस। ठीक आहे। हाणे एग्जिस्टेंस, स्टेट जो मतलब इहो आहे तव्हांजो त हालत, ऐं एग्जिस्टेंस जो मतलब आहे मौजूदगी। हाणे एग्जिस्टेंस ऐं स्टेट, मतलब स्टेट माना हालत, एग्जिस्टेंस माना मौजूदगी। मतलब सब्जेक्ट, हाणे ते पाण जी पढ़ियोसीं त सब्जेक्ट पो वर्ब पो कॉम्प्लीमेंट, या सब्जेक्ट
वर्ब ऑब्जेक्ट या सिंपल सब्जेक्ट या वर्ब। ये जेके आहिनि बेसिकली सेंटेंस स्ट्रक्चरिंग जा जेके आहिनि टे फार्मूला आहिनि जंहिंजे ज़रिए असां जेको आहे सेंटेंस खे ठाहींदा आहियूं, बनावट में आणींदा आहियूं। जीअं मूं तव्हांखे चयो त ही रीड्स मतलब पहिरियों फार्मूलो आहे सब्जेक्ट प्लस वर्ब जो। पोइ वरी ऑब्जेक्ट जी ॻाल्हि कईसीं त पाण ही रीड्स ए बुक, हू हिकु किताब पढ़े थो या ही हिकु किताब पढ़े थो। त पाण छा कंदासीं, ही पंहिंजो सब्जेक्ट थी वियो, रीड पंहिंजो वर्ब थी वियो, बुक पंहिंजो छा थी वेंदो ऑब्जेक्ट में। हाणे पाण पढ़ंदासीं ही फार्मूलो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लीमेंट। कुछ मिसाल पढ़ूं था। हाणे असां सेंटेंस स्ट्रक्चर जो जेको पहिरियों फार्मूलो आहे सब्जेक्ट प्लस वर्ब, हिन ते कुछ एग्जांपल ठाहियूं था। जीअं सब्जेक्ट इस्तेमाल था कयूं, जय टीच, जय टीच। हाँ, जय जेको तव्हांजो छा आहे सब्जेक्ट आहे, कम कंदड़ आहे। मतलब जय तव्हांजो जेको आहे छा पियो करे, कम पियो करे, त हिन खे पाण काउंट कंदासीं सब्जेक्ट में। टीच, टीच जो मतलब छा आहे पढ़ाए पियो, छा पियो करे, जय पढ़ाए थो। त माना सब्जेक्ट मतलब इहो आहे त कम कंदड़, वर्ब माना कहिड़ो कम करे पियो। त जय जो कम छा आहे, जय टीच, जय ही थियो वर्ब, जय पढ़ाए थो। ठीक है, जय पढ़ाए थो। वरी ॿियो जुमिलो कहिड़ो लिखूं, आई रन, आऊं दौड़ां थो, आऊं दौड़ां थो। हाणे तव्हां ॾिसो सिर्फ़ आई हिकिड़ो सब्जेक्ट आहे, रन दौड़ण, दौड़ण जो जेको आहे उहो छा थींदो तव्हांजो वर्ब। हाणे वर्ब जी जेकड़ी निशानी तव्हांखे ॾसे छॾियां त वर्ब जॾहिं बि तव्हां ॾिसंदो त को बि लफ़्ज़ खणंदो उन जो अक्सर जेको आहे आख़िर में सिंधी में णे वण हूंदो त उहो जेको आहे असांजो वर्ब में काउंट थींदो। जीअं मिसाल ॾियां, खाइण पीअण, घुमण फिरण, नचण कुॾण, जंपण टिपण, इहे ॾिसो हाणे सभिनी लफ़्ज़नि में जेके असांजो छा अची वियो आहे णे वण। त अहिड़ो कोशिशि कजो त जॾहिं बि अखर जुमिले में अहिड़ो अखर अचे जंहिंजे अखर में णे वण ठहे पियो, के थुॾो हणण, खाइण पीअण, हलण, गाॾी हलाइण, इहे सभु हिकिड़े क़िस्म णे वण अचनि पिया त इहो छा में काउंट थींदा पाण जो वर्ब में। हाणे सब्जेक्ट ऐं वर्ब तव्हांखे समझ में आयो हूंदो त जॾहिं बि असां हिकिड़ो सब्जेक्ट इस्तेमालु कंदासीं ऐं वर्ब इस्तेमालु कंदासीं त असांजो हिकिड़ो जुमिलो ठही पवंदो। ठीकु आहे, हाणे पाण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट जीअं पाण पढ़ियोसीं त ऑब्जेक्ट जेको आहे उहो ऑप्शनल हूंदो। हाणे त हिन में को बि ऑब्जेक्ट इस्तेमालु कोन थियल आहे। हाणे पाण इस्तेमालु कंदासीं ऑब्जेक्ट। मिसाल, आई रन ऑन द रोड। हाणे ॾिसो आई रन माना आऊं दौड़ां थो, सब्जेक्ट थियो ऑब्जेक्ट थियो। आई तव्हांजो छा थी वियो सब्जेक्ट, रन दौड़ण छा थी वियो वर्ब, जय आऊं किथे थो दौड़ां, आऊं रोड ते दौड़ां थो। त मतलब ऑब्जेक्ट जो पाण डेफिनेशन में इहो पढ़ियासीं, ऑब्जेक्ट जो मतलब इहो त कहिड़ो कम किथे थिए पियो। त इहो जय आई जेको आहे इहो दौड़े थो, किथे दौड़े पियो रोड ते। त पाण छा कंदासीं, आई माना कम कंदड़, आऊं कम कयां थो, कहिड़ो कम कयां थो दौड़ां थो।
डोड़ा किथे थो, रोड ते, त रोड पाण जो थी वेंदो ऑब्जेक्ट। ठीक है, आई सब्जेक्ट, रन वर्ब, रोड ऑब्जेक्ट। हाँ यो मिसाल है असांजे बे फार्मूले जो। हाँ ॾिसो, मतलब आऊं रोड ते डोड़ा थो, जिमलो तव्हांजो आऊं डोड़ा थो होयो, आऊं रोड ते डोड़ा थो, वधीक वज़ाहत करे पियो, माना ऑब्जेक्ट जो कम है वधीक वज़ाहत करण। ॿियो मिसाल पाण खणो, शी ईट्स, छा थी खाए, पाण चऊं एन एप्पल। ठीक है, शी ईट्स एन एप्पल, मतलब हाँ शी तव्हांजो सिधो सिधो सब्जेक्ट, छो त नाउन प्रोनाउन है, नाउन या प्रोनाउन पाण पढ़ियो आ, सब्जेक्ट थींदो। ईट जेको तव्हांजो आहे वर्ब आहे। ठीक है, एन एप्पल माना वो खाए पियो, खाए थी, पर छा थी खाए, छा थी खाए, छा ते कम थिए पियो, यो पाण जो ऑब्जेक्ट, त पाण चयो त यो ऑब्जेक्ट। हाणे शी ईट्स एन एप्पल। ठीक है, ये एस मो इन करे ॾिनो त अॻिते पढ़ंदो, टेंस पाण पढ़ंदासीं इंशाल्लाह, तॾहिं तव्हांखे वज़ाहत थींदी त शी ईट्स छो, शी ईट छो नथो थिए। ठीक है, इहो सही तरीक़े सां पढ़ंदासीं, पर फिलहाल पाण स्ट्रक्चर जे बारे में पढ़ूं था त सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। हाणे असांजा ॿ मिसाल थी विया, सब्जेक्ट, वर्ब ऐं ऑब्जेक्ट जा। हाणे असां ईंदासीं असांजे टे मिसाल ते। हाणे असांजो टियों मिसाल फार्मूलो त सब्जेक्ट, वर्ब, कॉम्प्लीमेंट। सब्जेक्ट, वर्ब एंड कॉम्प्लीमेंट। कॉम्प्लीमेंट जी मूं तव्हांखे अॻे ॿुधायो आहे, कॉम्प्लीमेंट में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, स्टेट एंड एग्जिस्टेंस। ठीक है, मतलब हालत ऐं मौजूदगी। ठीक है, हाणे सब्जेक्ट, वर्ब ऐं कॉम्प्लीमेंट ते हिकिड़ी पूरी वीडियो असां ठाहींदासीं इंशाल्लाह अॻिते। हींअर फिलहाल सिर्फ़ु सम्झण जे लाइ ऐं तव्हांखे हिन फार्मूले जो मिसाल ॾियां थो। पाण चऊं आई एम ए डॉक्टर, आऊं हिकु डॉक्टर आहियां, आऊं हिकु डॉक्टर आहियां। हाणे आई एम ए डॉक्टर, त आई जेको आहे असांजो छा आहे हिते कम करी रहियो आहे सब्जेक्ट जो। एम जेको आहे वो मेन वर्ब कोन है, हेल्पिंग वर्ब है, लेकिन वर्ब जो क़िस्म आहे त इनखे पाण चवंदासीं वर्ब आहे। डॉक्टर जेको आहे उहो असांजो कॉम्प्लीमेंट हालत आहे, माना मुंहिंजी हालत पियो ॿुधाए त मुंहिंजी हालत छा आहे, आउं हिकु डॉक्टर आहियां। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां हिनखे पाण चवंदासीं कॉम्प्लीमेंट। वरी ॿियो मिसाल खणो था त हाणे मिसाल ॾियूं था पाण जो मौजूदगी जो, माना डॉक्टर उनजी स्टेट आहे। हाणे पाण पढ़ंदासीं मौजूदगी में छा थो चए, Jay is in the class. Jay is in the class, मतलब जय किथे आहे, जय क्लास में आहे। हाणे जय असांजो छा आहे, सब्जेक्ट। हिते क्लास में केरु वेठो आहे, जय, तो जय सब्जेक्ट
इज तव्हांजो हेल्पिंग वर्ब आहे त हिनखे पाण वर्ब काउंट कंदासीं। ऐं क्लास जंहिं किथे वेठो आहे क्लास में, त इहो पंहिंजो थी वेंदो कॉम्प्लीमेंट इन द क्लास, माना कॉम्प्लीमेंट माना किथे तरीक़ो आहे इन, माना वजूद तव्हांजो ॿुधाए थो, त माना मौजूदगी तव्हांजी ॿुधाए पई त किथे आहे जंहिं इन आहे, त हिनखे पाण चवंदासीं क्लास, माना इन द क्लास माना कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे, इन द क्लास माना कॉम्प्लीमेंट। हाणे जय इज इन द क्लास, जय क्लास में आहे, त कहिड़ो फार्मूलो आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लीमेंट। तक़रीबन पाण जेके आहिनि इहे इस्तेमालु कंदा आहियूं असांजे सेंटेंस स्ट्रक्चरिंग में, त असां हिकिड़ो फार्मूलो आहे सब्जेक्ट प्लस वर्ब, सिंपल तरीक़ो, त तव्हांजो सब्जेक्ट हूंदो, सब्जेक्ट सां गॾु तव्हांजो वर्ब हूंदो। ॿियो तरीक़ो पंहिंजो फार्मूलो आहे सब्जेक्ट हूंदो, वर्ब हूंदो, ऑब्जेक्ट हूंदो। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी आहे पाण खे त ऑब्जेक्ट जेको आहे उहो ऑप्शनल आहे जुमिले में। टियों फार्मूलो पाण जो आहे सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लीमेंट, सब्जेक्ट हूंदो पहिरीं, पोइ वर्ब इस्तेमालु थींदो, पोइ कॉम्प्लीमेंट इस्तेमालु थींदो। इहे टे जेके आहिनि हिकिड़ा फार्मूला मेन फार्मूला आहिनि असांजे हिकिड़े जुमिले ठाहिण जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। प्यारा ॿारो, सेंटेंस स्ट्रक्चरिंग में पाण फार्मूला पढ़ियासीं, कीअं जुमिलो हिकिड़ो ठहे थो। हाणे असां पार्ट्स ऑफ सेंटेंस पढ़ंदासीं। पार्ट्स ऑफ सेंटेंस जो मतिलबु इहो ई आहे त जुमिले जा हिस्सा कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि। हाणे ॾिसो, हमेशह पाण इस्तेमालु इहो ई कयो आहे, फार्मूले में सब्जेक्ट इस्तेमालु कयो आहे। हिते नओं टर्म जेको आहे उहो प्रेडिकेट आहे। छा प्रेडिकेट? हाणे प्रेडिकेट जो मतिलबु ईअं ई सम्झी वठो त माना कहिड़ो सब्जेक्ट आहे जेको कहिड़ो कमु करे पियो। ठीकु आहे, सब्जेक्ट जेको आहे उहो कहिड़ो कमु करे पियो, उहो असां पढ़ंदासीं त उहो छा आहे प्रेडिकेट। ऐं सब्जेक्ट में हमेशह उहो हूंदो हू वाट, केरु कमु करी रहियो आहे, छा मतिलबु छा करी रहियो आहे। ठीकु आहे, त पाण चवंदासीं सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट जेके आहिनि असांजे जुमिले जा हिस्सा हूंदा आहिनि, मेन पार्ट हूंदा आहिनि ॿ, हिकिड़ो सब्जेक्ट ॿियो प्रेडिकेट। मिसाल, ही राइट्स ए लेटर, ही राइट्स ए लेटर। हाणे ही राइट्स ए लेटर में तव्हां ॾिसो त सब्जेक्ट इस्तेमालु थिए पियो ही, बकाया ही जेको हिस्सो आहे उहो तव्हांजो आहे प्रेडिकेट। ठीकु आहे, माना ही सॼो एक्शन आहे, त माना उहो छा लिखी रहियो आहे, हिकिड़ो ख़त लिखी रहियो आहे। मतिलबु ही हिकु ख़त लिखी रहियो आहे, ही हिकु ख़त लिखे थो, सॉरी ही हिकु ख़त लिखे थो, माना ही राइट्स ए लेटर, माना ही हिकु ख़त लिखे थो। अहिड़े सां ॿियो मिसाल खणो, आई एम प्लेइंग ए गेम, मतलब आऊं हिकु रांदि, आऊं रांदि खेॾी रहियो आहियां, आऊं रांदि खेॾी रहियो आहियां। हाणे पाण खे सुञाणप करणी आहे जुमिले जे हिस्सनि जी, त तव्हां सिंपल छा कंदो, आई असांजो छा आहे सब्जेक्ट, बकाया जेको हिस्सो आहे इहो पंहिंजो छा आहे प्रेडिकेट। क्लियर? त पार्ट माना जेके जुमिले जा हूंदा आहिनि उहे ॿ पार्ट हूंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हिकिड़ो सब्जेक्ट एंड प्रेडिकेट। सब्जेक्ट जो मतिलबु आहे कि केरु पियो कमु करे, प्रेडिकेट मतिलबु कहिड़ो कमु थी रहियो आहे, कहिड़ो कमु पियो थिए, त पाण छा चयोसीं ही राइट्स ए लेटर, केरु पियो कमु करे, ही कहिड़ो कमु करे पियो, ख़त लिखे थो, त राइट्स ए लेटर पूरो पार्ट जेको जुमिले जो ईंदो उहो प्रेडिकेट में ईंदो।
केर कम करे थो वो तव्हांजो ईंदो सब्जेक्ट में। त मेनली तव्हांजा जेके आहिनि इहे ॿ पार्ट हूंदा आहिनि हिकिड़े सेंटेंस जा। उम्मीद आहे त तव्हांखे सेंटेंस स्ट्रक्चर जे बारे में सही तरीक़े सां वज़ाहत सां सम्झ में आयो हूंदो ऐं सेंटेंस जा केतिरा पार्ट हूंदा आहिनि, केतिरा हिसा हूंदा आहिनि, तव्हांखे मिसाल सां गॾु मूं सम्झाइण जी कोशिशि कई आहे। त उम्मीद आहे तव्हांखे सही तरीक़े सां क्लियर कॉन्सेप्ट थियो हूंदो। महिरबानी करे अगरि हिकिड़े चक्कर समझ में नथो अचे त रिपीट करे क्लास तव्हां ॾिसंदव त इनशाला तव्हांखे सही तरीक़े सां सेंटेंस स्ट्रक्चरिंग जे बारे में समझ में अची वेंदो ऐं तव्हां अॻिते असां जॾहिं पढ़ंदासीं त तव्हां पाण जेको आहे जुमिला ठाहिण शुरू कंदव ऐं इनशाला तव्हां सुठे तरीक़े सां तव्हांखे सेखारण जी कोशिशि कंदुसि असांजी अॻिते जी क्लास में। त हिननि सभिनी खे सम्झण खां पहिरीं असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पढ़ंदासीं उहो असां वीडियो बाय वीडियो एपिसोड बाय एपिसोड जेको आहे असां पढ़ंदा रहंदासीं। मूंसां गॾु रहिजो, इनशाला तव्हां जुमिला ठाहिण जे क़ाबिल थी वेंदव, ग्रामर पढ़ण जे क़ाबिल थी वेंदव। साथ ॾियो ऐं गॾु हलो, गॾु हलंदासीं त मंज़िल ज़रूरु मिलंदी। महिरबानी। दीवा क्लास में वरी हिकु भेरे ख़ुशि आमदीद।